नाज़रीन, हैदराबाद में बरसात जो पानी निकाल नथी सघियो आहे, जंहिं करे रहवासी ॾुखियाईनि खे मोहजण ते मजबूर आहिनि। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर नसीर चन्ना। जी नसीर जी, हैदराबाद में बरसात खां पोइ जिते मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाती पानी तलांजियां बीजी वियो आहे, उते कासमाबाद जे गुलिस्तान सजाद जे ई ब्लॉक में भी जो बरसाती पानी आहे उहो अञा ताईं बीठल आहे, पर इंतज़ामिया पानी निकाल कराइण में नाकाम थी वई आहे। हिते सूरत हाल जेका आहे उहा तमामु घणी ख़राब थी वई आहे। गंदे पानी में सावल जेका हूंदी आहे उहा ॼमी वई आहे ऐं मच्छरनि जो आज़ार थी वियो आहे, जंहिं करे रहवासी सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अचो त हिते मौजूदु माण्हू सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू इन हवाले सां छा था चवनि। बरसात पंहिंजी जगह ते हींअर पई आहे, पर उन खां पोइ गटर सिस्टम बि सही कोन्हे, बल्दियात जो निज़ाम ई कोन्हे, हिते केरु सफ़ाई करण वारो ई न आहे, को भंगी आहे या को इंतज़ामिया जो त असां कॾहिं बि हिते माण्हू न ॾिठो आहे। सेल्फ पंहिंजे हिसाब सां करायूं था, पर उहा बि पाणी जो निकाल हुजे त निकिरंदो न। इंतज़ामिया कुझु बि न करण लाइ तयारु न आहे। सो बराए महिरबानी हिन मसइलनि खे हल कयो वञे न। बरसात जो पाणी त माना ही बरसात में त इहो बीहे थो पाणी, मगर हिते उअं ई माना का गटरनि जी साफ़ सफ़ाई कोन्हे। उनजे अलावा हीउ यको बेरिया स्कूल आहे हिन पासे, हीउ यको गुलिस्तान सजाद में तक़रीबन ही विच वारो इलाइक़ो माना पोश इलाइक़ो आहे, मगर हिते केरु हिन जो धणी साईं कोन्हे, केरु न पुछण वारो आहे, न को जमादार आहे। पोइ पाड़े में असां पाण में कुझु करे इहो चंदो करे त सफ़ाइयूं कराईंदा आहियूं। ऐं बरसाति त आहे त वधी थो वञे, माना तक़रीबन गलियुनि माण्हुनि जा घर ॿुॾी था वञनि, न त उएं त इहो पाणी माना असांजे लाइ रौनक लॻी पई आहे न पाड़े में। बरसातूं हलनि पियूं, यको पाणी बीठो आहे, नेकाल सिस्टम इन्हनि जो न थियो आहे। गंदो पाणी आहे, उन खे नेकाल सिस्टम कोन्हे, या त बैरिया स्कूल जे तरफ़ां इहो गटर सिस्टम लाइन चौक लॻो वियो आहे, त बि माना इहो खुले कोन थो या छा। असांजा जेके चूंडियल नुमाइंदा जेके हुआ उहे सभई नालो छा आहे वोट वठी हलिया विया या बिना मुक़ाबले कामयाबु थी विया, हिते ॾिसण में कोन आया। बाक़ी व्हाट्सएप ग्रुप उन्हनि जो ठहियलु आहे, त उन में चवंदा त असां हिते फ़लाणे पंपिंग स्टेशन ते बीठा आहियूं, असां फ़लाणी जॻह ते बीठा आहियूं, असां पाणी कढायूं पिया, ॿियो टियों वग़ैरह। मुतालबो असांजो इहो आहे त पाणी गंदो कढाए वञे, छो त हिन मां काफ़ी बीमारियूं पकिजनि थियूं। तव्हां ॾिसो ॿार नंढा अची न वञा ऐं काफ़ी मुश्किलात थी थिए। जेतिरो थी सघे जल्द खां जल्द सफ़ाई कराई वञे। तव्हां ॾिसंदा हिते सावल वग़ैरह पाणी दाणी जमा थियो आहे, हिते बरसाति पई आहे, हिते बीमारियूं जाम पियूं थियनि, पाणी कढाए साफ़ु सुथिरो कराइनि। जी, हिते मौजूदु शहरनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, हिननि जो इहो चवणु आहे त बरसाती पाणी जेको आहे उहो हितां निकाल न करायो वियो आहे। इंतिज़ामिया खे बि शिकायतूं कयूं आहिनि, बार बार दरख़्वास्तुनि चवण जे बावजूद बि पाणी निकाल न करण जे करे सूरत हाल तमामु घणी ख़राब थी वई आहे ऐं बीमारियूं पखण जो पिणु ख़दशो आहे।